वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं आर्मी चीफ सिंध में धड़ेलनि ऐं क़बीलाई तकरार जे ख़ात्मे लाइ नोटिस वठी फ़ौज खे ऑपरेशन लाइ हिदायतूं जारी करे छॾियूं। सिंध में धड़ेलनि ऐं क़बीलाई तकरार ख़िलाफ़ हिकु वॾो ऑपरेशन शुरू कयो वेंदो। वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं आर्मी चीफ जो गॾियल बयान जारी। हिननि वधीक चयो त सिंध में ऑपरेशन आख़िरी धड़ेलनि जे ज़िंदा रहण ताईं जारी रहंदो ऐं क़बाइली झगड़ा ख़त्म कया वेंदा जेसिताईं सभु धाड़ेल मारिया नथा वञनि ऐं सिंध में क़बाइली तकरार ख़त्म नथो थिए तेसिताईं उहो ऑपरेशन जारी रहंदो। हुन ऑपरेशन जी PTA जो अॻुवाण हलीम आदिल शेख, सेनेटर सैफुल्ला अबड़े, सैयद ताहिर शाह ऐं चेयरमैन अमन कमेटी हाजी यार मोहम्मद मंगे जो मुकमल हिमायत कई। वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ खे सलामी पेश कई। दोस्तनि खे वेलकम पिणु कयो। सिंध में ख़ुशी जी लहर जागी पई। रिपोर्टर ज़वार महबूब अली सातो।